वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो आहे त कराची कमेटी नाले का बि शइ नाहे ठही। सूबे जो अवाम सिंध जे विरहाङे खे कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। शेख रशीद जी ॻाल्हियुनि खे संजीदगी सां न वरितो वञे। वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह غوثپور जे इलाइक़े दड़ी सुंदराणी पहुतो, जिते हुन पीपल्स पार्टी जे MP सरदार गुलाम आबिद खान सुंदराणी जे भाउ मीर माजिद खान सुंदराणी जे लाॾाणे ते साणस ताज़ियत कई। वॾे वज़ीर सां सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली खान बेजाराणी मुकेश कुमार चावला ऐं ॿिया अॻवान गॾु मौजूद हुआ। हुन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सिहत मुराद अली शाह चयो त सिंध जे ख़िलाफ़ थींदड़ हर साज़िश खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। सिंध जो अवाम कंहिं बि सूरत विरहाङो क़बूल न कंदो। मुराद अली शाह चयो त कराची कमेटी नाले का बि शइ नाहे, पर 6 ॼणनि जी हिकु कमेटी ठाहियल आहे जेका सूबे अंदरि तरक़ियाती मंसूबनि खे ॾिसंदी। कराची सर्कुलर रेलवे मंसूबो जल्द खां जल्द मुकमल थियणु घुर्जे। हुन चयो त MQM वटि मेयरशिप हूंदी आहे त हू ख़ामोश हूंदा आहिनि। MQM वारा पंहिंजी सियासत बचाइण लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। MQM वारा सूबे जी ॻाल्हि तॾहिं ई कंदा आहिनि जॾहिं हुननि वटि कुझु बि नाहे हूंदो। वॾे वज़ीर चयो त हिन वक़्तु मुल्क अंदरि बदतरीन महांगाई जी लहर आहे। हू दवाउनि जी अघनि में ताज़ो थियल वाध जी मज़म्मत करे थो। हुन वधीक चयो त वज़ीर आज़म पंहिंजा आईनी फ़र्ज़ पूरा करे हाणोके बरसातुनि सबबि सिंध खे वॾो नुक़सानु पहुतो आहे, जंहिं में वफ़ाक़ खे सिंध जी मदद करणु घुर्जे।